हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। मुझे नालो है मुर्शिद। तव्हां ॾिसी रहिया फन विद सिंधी यूट्यूब चैनल। अॼु को व्लॉग संडे ॾींहुं आहे। अॼु आचर ॾींहुं आहे। जीअं त मोकलूं आहिनि ऐं सॼे ॿारनि जूं मोकलूं आहिनि त अॼु इहे क्रिकेट खेॾंदा। सो इन जी मां अॼु व्लॉग ठाहींदुमि, फुल क्रिकेट व्लॉग ठहंदी ऐं पोइ सिनेमेटिक वीडियो ठाही आहे। अगरि पसंदि आई आहे त लाइक कजो ऐं शेयर कजो ज़रूरु लाज़मी। ऐं अॼु को जेको क्रिकेट जो ॾींहुं आहे, संडे ॾींहुं आहे, मोकल जो ॾींहुं आहे ऐं सभिनि जी व्लॉग ठाहींदुमि। हे वेठा आहिनि तयारीअ में आहिनि ऐं परियां कमु करे रहिया आहिनि। इहे ॿार सभु ईंदा पोइ इंशाल्लाह व्लॉग स्टार्ट कयूं था ऐं पोइ मिलूं था। थैंक यू। सो ॿार अची रहिया आहिनि, रांदि पिया खेॾनि, कमु पिया कनि। सो मां बि खेॾी रहियो आहियां। हेॾे ॿारनि खे भॼायो आहे, छको आयो आहे। सो हाणे रांदि लाइ आया आहिनि ज़ामिन वारा। उन्हनि खां पुछूं अगरि रांदि हिन महिल खेॾंदा त खेॾो, न त चवनि था शाम खेॾूं। पोइ हाणे छा मूड आहे ज़ामिन? जी जी। हाणे छोकिरो हुयो हिकिड़ो समन नालो अथसि माइट्रा, उन बि खणाया ऐं हुनजी माउ चयो त हाणे हुनखे पथर डोरायो कमु कंदासीं। कीड़ थी अचे, कीड़ सो हारी हाणे कमु हारी त कुझु न आहे। सो हे हाणे कमु कराइण था वञनि। सो इहो कमु कराईंदा वरी पोइ इंशाल्लाह शाम तव्हांखे ॾेखारियूं। न त मां हाणे बाबा सां वेंदुमि यूनिवर्सिटी, पोइ होॾे हलूं। फाइनली हाणे बैंक ते अची विया आहियूं। बाबा सां ATM जे ॿाहिरों बीठो आहे। हेॾे ATM में अंदरि ॿ मायूं आहिनि जंहिंजो कार्ड फासी पियो आहे ATM में। ऐं जेसि ताईं कढनि ऐं वक़्तु मिले पोइ वरी असां अंदरि वेंदासीं। बाबा खे टाइम मिलंदो पोइ मिलूं था अॻे। वियासीं यूनिवर्सिटी वटूं, बैंक वटूं, पोइ पैसा कढायासीं, वरी पेट्रोल भरायोसीं एंड सब्ज़ी वरितीसीं एंड फ्रूट वरितोसीं। वरी हाणे जॾहिं ॻोठ घर पुॻासीं त वरी मूंखे यादि आयो त अॼु ॾींहुं मां वेंदो आहियां सैलून ते ॾाढियूं मुछूं। आया त हुयासीं पर हाणे तारीफ़ न मिलियो त क्रिकेट थी हले। सो उहा था ॾिसूं, उहा ॾिसी पोइ वरी इंशाल्लाह घर, पोइ घर वरी शाम ते मिलंदासीं इंशाल्लाह। क्रिकेट हुन ॿारनि वारी, हाली त वॾनि वारी क्रिकेट था ॾिसूं। होटल ते थी हले, साम्हूं हले थी होटल, ॾिसो। सो साईं शाम थी वई आहे जीअं ॾिसी रहिया आहियो। हाणे व्लॉग स्टार्ट करे छॾियो आहे हिन जी क्रिकेट जो। हे ॿ ई वॾा आहिनि ऐं हे बुलजी था अचनि। तव्हां ॻुठाणा हुजो त ख़बर हुजेव त कीअं थींदो। हले भाउ बुलेन। हा साईं, हे हिन जो थी वियो। सही सही, हले हले। तो हाणे ही विराए रहिया आहिनि, पोइ वरी तव्हांखे ॾेखारियूं था अॻे जॾहिं विराइजी वञे पूरा। इंतज़ार में आहिनि, टास था करनि। हलो साईं। पंज ज़ामिन खटी। सो पंहिंजी टीम ॾेखारे, पंहिंजी टीम लाइन सां बीहारियो। Everybody wanna tell you bad things, what could go wrong, what fame brings, but success is a finicky thing, and if you ain't sure, no, it'll never be. ओली रांद जो आगाज़ थी वियो आहे। पहिरीं टीम बॉलिंग बैटिंग वारी ही टीम बीठी आहे ज़ामिन जी, एंड बॉलिंग वारी हेॾे आदिल ॿुड़े जी। सो आउं वॾो आहियां, सो खेॾाईंदा न आहिनि, इन करे मूंखे एम्पायर बीहारींदा आहिनि ऐं आउं एम्पायर बीहंदुमि। साईं हाणे स्टार्ट थियण वारी आहे। पहिरियों बॉल रज़ा अहमद ॿुड़ो साहब हलाए थो, रज़ा आबाद साहब हलाए थो। साईं हलाए रहियो आहे ऐं ॾिसी रहिया आहियो। पहिरें ते ई कुझु बि न स्कोर ठाहियो अथऊं। ऐं हे साईं फील्ड बीठी आहे। साईं हथु मथे खणो सभई। हे फील्ड बीठी आहे, परे परे बीठो आहे हिन जो साहब, कैप्टन साहब। असीं वरी वेल डन कुझु बि न। हाय केलो खई अंब। हे लास्ट में आया आहिनि ॿई भाइर जंहिंखे साहब केरु खणंदुसि। बॉल हली रहियो आहे जंहिंमें कुझु बि न थियो आहे। शाबाश वेल डन। टियों बॉल। डबल न था ठाहिनि। डबल वेल डन।
साईं डबल ठाहे विया आहिनि स्कोर घणो अथव जामिन आउट थी आहे जेका कैच थी वई आहे ऐं मूंखां ग़लती थी वई जेका वीडियो न करे सघियुमि सो आई एम रियली सॉरी एंड वीडियो पसंदि अचे थी लाइक कजो शेयर कजो ऐं साहबनि जी रिकॉर्डिंग थी थिए ॿियो बि आउट थी वियो सलमान अहमद बुढ़ो साहब आउट थी वियो आहे जेको कैच आउट थी वियो आहे जामिन बुढ़े साहब आउट कयो अथसि मस्ती ॾिसी रहिया आहियो पाण सेकेंड ओवर जो पहिरियों बॉल सेकेंड ओवर जो पहिरियों बॉल लठ साहब किलन में हणी छॾी आहे ओ किलन में साहब बैट हणी छॾी आहे सो आउट थी वियो आहे ऐं जान अली बुढ़ो साहब आयो आहे जेको खेॾण आयो आहे ऐं रज़ा अहमद साहब हलाइण आयो आहे हलायो बाबा कुझु बि न ॿिए बॉल में बि कुझु न टियों बॉल में बि कुझु न वाइट थी वई आहे डबल ठाहे विया आहिनि जेको मूंखां ग़लती थी वई वीडियो न करे सघियुमि साईं खे चवां हाणे मस्तीअ में आहे 4 पहिरियों हणी वियो आहे जान अली ॿियो बॉलिंग ऐं जामिन जी टीम बैटिंग करे वई आहे ऐं हिन जी बॉलिंग बि करे सो अची विया आहिनि साहब आदिल बुढ़े वारा जामिन थोरो सेट था करनि त केरु बॉलिंग कंदो केरु न कंदो ऐं जामिन साहब स्कोर घणो ठाहियो 30 स्कोर ठाहियो अथऊं 6 ओवरनि में हाणे वारो आहे आदिल साहब जो हाणे आदिल साहब खां पुछंदासीं त आदिल साहब तव्हां खटे वेंदो इंशाल्लाह खटींदव इंशाल्लाह हा साईं हिन जी फुल टीम आहे ॿारनि जी सो हाणे स्टार्ट करे रहिया आहिनि इन्हनि जी बि वीडियो ठाहियां लास्ट में मां बि खेॾंदुमि थोरो ओवर वठंदोमान पोइ वरी भरींदासीं साइड ते ओके पोइ मिलूं था I grew up in a place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass. आदिल वारनि 7 छक्का हणी खटे वरितो आहे सो इन ख़ुशीअ में साईं वारनि खे बधाई आहे साईं मुबारक अथव सो हाणे आख़िरी ओवर त मूंखे हाणे 3 बॉलनि ते अमित था थिया आहिनि अलाए ओवर था हलाइनि सो हलाइनि त वरी मुंहिंजा छक्का फोरियूं ॾिसो अगरि हणी सघां त